नासिर दादू में पुलिस के मुबैना मुकाबले में माणजीवल नौजवान नादिर जमाली के खून सां इंसाफ लाइ सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी रैलियूं कढी मुज़ाहरा किया विया आहिनि। दादू में वारसन ऐं सिविल सोसाइटी समेत सवे माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि। अलामा आई चौक खां रैली कढी वई, प्रेस क्लब वारो धरणो हयो वियो आहे। होॾां कोटी, शहदादपुर, टंडोजाम, भान सईदाबाद, वाही पांदी, डहरकी, नवकोट ऐं ॿियनि शहरनि में बि जमाली बिरादरी, सिविल सोसाइटी समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरा कया विया आहिनि। वारसनी अॻवाननि वाक़े जी अदालती जांच जो मुतालबो कंदे चयो आहे त नादिर जमाली ज़मींदार ऐं इंसान दोस्त नौजवान हो, खेसि जड़तू मुक़ाबले में क़तल कयो वियो आहे। संदसि खून सां इंसाफ कयो वञे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। दादू में पुलिस जे मुबैना मुक़ाबले में माणजीवल नौजवान नादिर जमाली जे खून सां इंसाफ लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी रैलियूं कढी मुज़ाहरा किया विया आहिनि। दादू में वारसन ऐं सिविल सोसाइटी समेत सवे माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि। अलामा आई चौक खां रैली कढी प्रेस क्लब वाॾो धरणो हयो वियो आहे। होॾां कोटली, शहदादपुर, टंडोजाम, भानसैदाबाद, वाही पांदी, डहरकी, नवकोट ऐं ॿियनि शहरनि में बि जमाली बिरादरी ऐं सिविल सोसाइटी समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरा किया विया आहिनि। वारसनी अॻवाननि वाक़े जी अदालती जांच जो मुतालबो कंदे चयो आहे त नादिर जमाली ज़मींदार ऐं इंसान दोस्त नौजवान हो, खेसि जड़तू मुक़ाबले में क़तल कयो वियो आहे। संदसि खून सां इंसाफ कयो वञे।